ख़बर शामिल कई पिया मटियारी में डिस्ट्रिक्ट रिपोर्टर निसार अहमद लिगारी की रिपोर्ट मुताबिक सॼी सिंध जी यूनियन काउंसिल मलदसी के मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॿार बि जागी पिया। सिंधु दरिया में 6 कैनाल कढण ख़िलाफ़ एहतजाजन जो सिलसिलो जारी। ॻोठ ग़ुलाम मोहम्मद लिगारी के गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल के शागिर्दनि ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल के शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि पारां एहतजाज कयो वियो। शागिर्द बॉयज़ स्कूल के हेडमास्टर मोहम्मद साले सान मुनीर हैदर लिगारी, मोहम्मद असलम निज़ामानी, ज़ाकिर लिगारी, रमीज़ लिगारी, यूनस लिगारी, उस्मान लिगारी, आकिब लिगारी, मसरूर निज़ामानी ऐं ॿियनि उस्तादनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे पंहिंजो आवाज़ उथारींदे सिंधु ते कैनाल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। शागिर्दनि पिणु उस्तादनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिंधु असांजे जीअण जो जियापो आहे। शागिर्दियाणियूं शागिर्द सिंध जे हक़नि लाइ अॻियां अची रहिया आहिनि। पूरी सिंध हिन मसइले ते हिकु पेज ते नज़र अचे थी। कैनाल कढण जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। उन मौक़े ते मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त 1991 जे इरसा माहदे तहत सिंध खे पाणी ॾिनो वञे। उन 6 कैनाल निकिरण सां असांजी सभा जहिड़ी सरसब्ज़ ऐं शादाब सिंध जो बंजर बणिजी वेंदियूं। रेगिस्तान खे आबाद करण, सरसब्ज़ सिंध खे बंजर करण जी साज़िश कई पई वञे। असां उन साज़िश खे हरगिज़ कामयाब थियण न ॾींदासीं। असां उन गैर आइनी क़दम जी सख़्त मुख़ालिफ़ कयूं था। इहो किथे जो इंसाफ़ आहे त हिकु सूबे खे तरक़ी वठाइण लाइ ॿिए सूबे खे बर्बाद कयो वञे।